अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो ऐं सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां MKM वफ़द जी मुलाक़ात। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻवाणी में मुत्तहिदा जे वफ़द वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। 27वीं आइनी तरमीम ते ख़्यालनि जी ॾे वठि। ज़रियनि मूजिब MKM पारां 27वीं आइनी तरमीम में शामिल थियण लाइ वज़ीर आज़म खे पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं वियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीपल्स पार्टी जी अहम अॻवाननि सां पिणु अॼु मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म सां मुलाक़ात खां पोइ PP अॻवान ख़ासि उॾाम ज़रिए कराची पहुची CAC इजलास में शिरकत कंदा। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। बिलावल हाउस कराची में थींदड़ इजलास जी सदारत बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो। इजलास में 27वीं आइनी तरमीम ते गौर विचार कयो वेंदो। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो सीनियर अॻवाननि खे वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाबति आगाह कंदो ऐं 27वीं तरमीम ते पार्टी अॻवाननि सां राय वठंदो। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान में ॻाल्हियुनि जो टियों दौर अॼु शुरू थींदो। पाकिस्तान जो ब्यूरोक्रेसी अस्करी ऐं इंटेलिजेंस नुमाइंदनि ते ॿधल वफ़द इस्तंबुल पहुची वियो। ज़रियनि मूजिब ॻाल्हियुनि में पाकिस्तान जो वफ़द अफगानिस्तान मां दहशतगर्दी जे ख़ात्मे जो मुतालबो वरजाईंदो। अमरीकी सदर जो यूक्रेन न्यूयॉर्क जे नए चूंडियल मेयर सां ताउन करण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु कम्युनिस्ट अमेरिका जी सभ खां वॾी शहर जो मेयर चूंडिजी वियो आहे। ॾिसूं त हू कहिड़ा क़दम थो खणे। मियामी में बिज़नेस फोरम खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त न्यूयॉर्क जे नए चूंडियल मेयर खे वाशिंगटन सां नओं तालुक़ क़ाइमु करणु घुर्जे। ज़ोहरान ममदानी ताउन न कंदो त हुन खे वॾो नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो। ममदानी सां ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहियां। रावती जे कचे में शहर सीलरा तकरार। ॿीहर भड़की उथियो। 5 ॼणा क़तल 7 ज़ख़्मी। 100 खां वधीक हथियारबंदनि जो ॻोठ महबूब सिलरो ते हमलो। हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में हमीद सिलरो, सूबो सिलरो, इब्राहिम सिलरो, अली गुहर दोंदरो, अयाज़ दोंदरो मारिजी विया। वाक़िबाद इलाइक़े में सख़्त छिकताण वारी सूरतहाल। वधीक रतो छाण जो ख़तरो। ॻोठाणनि जो चवणु आहे त शहर बिरादरी जे हथियारबंदनि हमलो करे 5 ॼणनि खे क़तल कयो आहे।